खैरपुर भरिसां शादी शहीद जे रहवासी नौजवान अमीर अली मीराणी हैदराबाद मज़दूरी सांघे वियल हुयो त ओचितो गुम थी वियो। वाटसन तरफ़ां हाई कोर्ट हैदराबाद में केस दाख़िल। वाटसन तरफ़ां धारावाहण भरिसां शादी शहीद में एहतजाज मुज़ाहिरो कंदे हैदराबाद जे इलाइक़े टंडो केसर जे पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी। इन सिलसिले में गुम थियल जे वाटसन ज़मीर हुसैन मीराणी, मोहम्मद नवाज़ मीराणी, मंजूर मल्हा, अलीशेर मल्हा, गुलशेर मल्हा, शमन मल्हा, मेहंदी मल्हा ऐं ॿियनि साफ़िन खे ॿुधायो त कुझु वक़्तु अॻु असांजो नौजवान अमीर अली मीराणी जेको हैदराबाद जे शहर तालके टंडो केसर जो शहर में मज़दूरी कंदो हो, जेको सब्ज़ी खणणु हैदराबाद मार्केट वञी रहियो हो त रस्ते तां 2 वीगो गाॾियुनि में सवार कुझु प्राइवेट ऐं पुलिस जे ड्रेस में 12 खां 14 माण्हू रस्ते मां खां बेगुम करे छॾियो आहे। जंहिंखां पोइ हुननि आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर, IG सिंध, DIG हैदराबाद, SSP हैदराबाद ॿियनि कानून लागू कंदड़ इदारनि खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी असांजे नौजवान खे बाज़ाब करायो वञे, त ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो, जंहिंजी ज़िम्मेवार हैदराबाद पुलिस ते हूंदी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।